अदा खा क्यों मामा ये कहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो आहे ये कहिड़े क़िस्म जो मशवरो ॾेई रहिया तव्हां मूंखे त पोइ छा करियां हा भला हिलालो कराइण ई हिन मसइले जो हल आहे। हिलालो जो मतिलब सम्झो था तव्हां पोइ एॾी बेकार सलाह ॾेई रहिया तव्हां मूंखे एॾी वॾी ॻाल्हि मां हिलाले खे कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि चाहे खणे कुझु बि थी पए मामा। त पोइ ठीकु आहे तूं ॼाण ऐं दिलनवाज़ खां ईअं त हू पंहिंजी धीअ तुंहिंजे हवाले कॾहिं बि कोन कंदो। तोखे चङी तरह ख़बर आहे त दिलनवाज़ ख़ान मज़हबी माण्हू हुन त पंहिंजी धीअ खे पढ़ण लाइ यूनिवर्सिटी बि कोन मोकिलियो। हिन मां तूं हुनजी सोच जो अंदाज़ो हू पंहिंजे अक़ीदे खां ज़रे बराबर बि कोन हटंदो। पर मामा ॾिसिया इहो त तय आहे त तोखे सूफ़िया खां वधीक उनजी जाइदाद सां इश्क़ आहे। ये भी नहीं माना ये है हम अभी जेकॾहिं तोखे हे फ़ैसिलो मंज़ूर न आहे त पोइ सफ़िया खां बि वया ऐं सफ़िया जी जाइदाद पूरा 300 एकड़ ज़मीन आहे सूफ़िया जे नाले जी। ख़बर थी करोड़नि जी थिए थी। रईस पाण छा थो चए रईस हा बि चई सघे थो ऐं न बि। पर उन वक़्तु हुन कुझु बि मज़हबी माण्हू आहे ज़रूर पंहिंजे मुर्शिद सां सलाह मशवरो कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।